विटामिन के सिंधी में चइबो अथव हयातीन, इंग्लिश में विटामिन चइबो आहे। विटामिन जेके आहिनि अंग्रेजी ए बी सी के सां, ठीकु आहे, के सां ज़ाहिर थींदा, ए बी सी डी ई के। ए त हूंदो कंहिंमें ए घणे खां घणो कंहिंमें हूंदो। असल में ॾिसो त हिन जो मतिलबु आहे त शयुनि में घणो कंहिंमें हूंदो, बाक़ी आम तौर ते ॿियनि शयुनि में बि हूंदो आहे। इहो न आहे त जेको सिखूं था त इन खां सवाइ ॿियो कंहिंमें बि न आहे। हे वधि में वधि जेको घणो हूंदो उहो हूंदो मिल्क में, खीर में ऐं मच्छीअ में, ऐं टियों जेको आहे इन्हनि में हूंदो, ठीकु आहे। टिनि शयुनि में हे वधीक हूंदो, में खीर में ऐं ॻाढ़नि गजरनि में। विटामिन बी उन्हनि में जीअं कणक हे सारियूं आहिनि, घणो हूंदो बी। विटामिन सी जेको हूंदो आहे खटनि मेवनि में, खटा मेवा जीअं ऑरेंज या लेमन आहे या अंगूर आहे, ठीकु आहे, इन्हनि में घणो हूंदो। विटामिन डी जेको आहे सणभो मालिक्यूलनि में हूंदो, मखण में हूंदो, बटर में, ठीकु आहे, ऐं उन खां पोइ ऑयल वग़ैरह में हूंदो। विटामिन बी जेको आहे मखण में हूंदो, ऐं हिन खे असां सनशाइन विटामिन, सिज वारी विटामिन बि चवंदा आहियूं, ठीकु आहे, जे चमकण सां वधीक एक्टिवेट थींदी, ठीकु आहे। विटामिन ई ग्रीन, जेके तमामु घणियूं सायूं भाॼियूं आहिनि न, ग्रीन वेजिटेबल्स, उन में हूंदी। ऐं विटामिन के इहा बि ग्रीन वेजिटेबल्स में घणी हूंदी, ठीकु आहे, ग्रीन वेजिटेबल्स सायूं भाॼियूं इन्हनि में घणी हूंदी। हाणे ही हुननि जा थी विया ज़रिया। इन्हनि जो कमु छा आहे ऐं इन्हनि जी डिफिशंसी यानी खोट जे करे छा थींदो। डिफिशंसी माना खोट या घटिताई, घटिताई में जे करे छा थींदो। विटामिन ए जे घटिताईअ जे करे नाइट ब्लाइंडनेस, सिंधी में इनखे चवंदा आहियूं छबकोरी, राति जो इनखे दीद घटि पवंदी, अंधारो घणो लॻंदो, विटामिन ए जी घटिताई जे करे। ऐं विटामिन बी जे करे जेका बीमारी थींदी हुनजो नालो आहे बेरी बेरी, 2 दफ़ा ईंदव। इन जो निशानी छा आहे, सोज, कहिड़नि उज़वनि ते, हथनि ते, पेरनि ते ख़ासि करे घणी सोज थींदसि, इहे सुॼंदसि, ठीकु आहे। ऐं विटामिन सी जे करे थींदा स्कर्वी जी बीमारी, स्कर्वी में छा थींदो आहे, स्कर्वी माना मुहारनि मां रतु वहणु, मुहारनि जी सोज थियणु, ईंदसि रतु वहंदसि मुहारनि मां, जेके ॾंदनि जे हुन में हूंदियूं आहिनि। ऐं विटामिन डी जेका आहे उन जे करे रिकेट जी बीमारी थींदी। रिकेट्स इहा ख़ासि करे ॿारनि में थींदी अथव। रिकेट लफ़्ज़ जी माना आहे अंग्रेज़ी जो खरियल लफ़्ज़ आहे, रिकिन माना टुटल भोर, मुड़णु, हॾा मुड़ी वेंदा आहिनि हिन में ॿारनि जा। ऐं वॾनि में जॾहिं थिए न, हीअ चिल्ड्रेन में थींदी, वॾनि में हिन जो नालो अथव ओस्टियोमलेशिया, इहा वॾनि में थींदी आहे, छा करे, विटामिन डी जे घटिताईअ जे करे, ठीकु आहे। विटामिन के जे करे रतु न ॼमंदो आहे, ठीकु आहे, क्लाटिंग कराईंदी आहे, पोइ हिन जे रतु न ॼमंदो, पोइ जेको आहे ब्लीडिंग घणी, माना थोरे धक ते बि माण्हू जी रतु घणी वहंदी, पोइ माण्हू जेको एसिड जो जेकॾहिं कंट्रोल न थी सघे त माण्हू मरी बि सघे थो, माना हीअ ब्लीडिंग रतु खे ॼमाईंदी आहे। हाणे हीअ न हूंदी त पोइ छा थींदी, रतु घणी वहंदी, ॼमंदो। विटामिन ई जे करे जेको आहे न औरतुनि में संढ थियण जी बीमारी थींदी आहे, ऐं हिन लाइ चवंदा अथव त सर्च ऑफ डिज़ीज़, हीअ बीमारियुनि जी ॻोल्हा में हूंदी आहे, असांखे बीमारियुनि खां बचाइण में कमु ॾींदी आहे, ठीकु आहे। ही टोटल हुयूं विटामिन्स।